नाज़रीन, शिकारपुर ज़िले अंदर खानपुर में भी चूंड सरगर्मियूं उरूज ते आहिनि। खानपुर तालुके जे ॻोठ ग़ुलाम हैदर ख़ान पहोर में हिन वक़्तु मौजूदु आहियूं, जिते पहोर बिरादरी पारां PS8 जे ग्रैंड अलायंस जो उम्मीदवार शेरयार महर जी मान में हिकिड़ी तकरीब कोठाई वई आहे, जंहिंमें पहोर बिरादरी जेको आहे उहा शेरयार महर जी हिमायत कंदी। अचो त उन PS8 जे उम्मीदवार शेरयार महर ऐं हितां जे उन्हनि मक़ामी माण्हुनि खां पुछूं त हीअ जेकी इलेक्शन थिए पई 2018 जी 25 जुलाई ते, उन में हू कहिड़ी पार्टी खे वोट कंदा। गुज़िरियल टाइम हो उन महिल असां पीपल्स पार्टी सां हुयासीं। पीपल्स पार्टी मां असांखे सिर्फ़ु ज़िलत मिली आहे, का बि इज़त न मिली आहे, न का शइ बि, न को रस्तो कंहिंखे को ग़रीब खे मिलियो आहे। जेके बि आसरा, जेके ओचिते इतफ़ाक़ सां कुदरती असांजा कम मंज़ूर थिया सारी संगत जा, उहे बि बंदि कराया विया ऐं असां सां माटेली मां वारो सलूक कयो वियो। सिर्फ़ु असांजे कादिर भाई पौड़ जे घर सां, उन जे पुटनि सां। हाणे उन जे करे असां बार बार तंज़ीम खे हिकु ॿुधारियोसीं त इहो बहितरु न आहे, तव्हां थोरो पाण खे सुधारियो। पर हाल उहा शइ उन्हनि कोन कई। हिन वक़्तु असां साईं शहरयार ख़ान जा थोराइता बि आहियूं ऐं साथ इन सां ॾींदासीं। इनशाला पोइ ते बि इन सां साथ निभाईंदासीं। इहो अर्ज़ु बि ज़रूरु रखंदासीं त असां सां शहरयार ख़ान बि निभाए ऐं असां कंहिंजे वाबस्ता न बीठाऊं, डायरेक्ट पंहिंजे वास्ते सां बीठाऊं। ईअं कोन्हे, छो जो अॻु में बि ख़ान वॾे सां असांजा वास्ता तालुकात रहिया आहिनि ऐं शहरयार ख़ान सां बि वास्ता तालुकात रहिया आहिनि। बाक़ी तंज़ीम असां बिल्कुलु इन PP में हुयासीं, हिन वक़्तु असां PP खे छॾियो आहे। हाल ताणी त असां मेजॉरिटी थी नज़र अचे। पहोड़ बिरादरीअ जा सुठा माण्हू, काफ़ी माण्हू उहे गॾु आहिनि। पहोड़ बिरादरी कुझु हिसनि में आहे, कुझु सरदार बि उन्हनि जो उथियल आहे, कुझु पीपल्स पार्टीअ में आहिनि, पर असां सां बि हिकिड़ो सुठो उहिदो आहे। सोंधड़ा बिरादरी आहे, उहे सभु असां सां आहिनि। ब्रोहिन जी मेजॉरिटी असां सां आहे, झुलणनि जी मेजॉरिटी असां सां आहे ऐं सूमरा बाबू खाना वारा वेठा आहिनि, कुझु पीपल्स पार्टीअ में आहिनि, कुझु असां सां आहिनि। त ईअं स्पेसिफिकली छड़ो सभु बिरादरियूं न, पर असां जिते जिते वञूं था उते हिकिड़ो सुठो शहर माण्हुनि जो असांखे सपोर्ट करे थो, वेलकम करे थो, उहो असां सां गॾु हले थो। साईं, इलेक्शन वारे ॾींहुं लॉ एंड ऑर्डर कंट्रोल थिए, फ़ौज जे बीहण सां घटि में घटि इहो हिकिड़ो थींदो। बाक़ी जेका रिगिंग आहे, प्री पोल रिगिंग आहे, मां नथो सम्झां फ़ौज जो उन ते को असरु हूंदो। बाक़ी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन, पोलिंग डे या पोलिंग डे खां हिकु ॿ ॾींहं अॻु में अगरि आर्मीअ प्रॉपर नमूने में गश्त एरियाज़ में कया त उन ते कंट्रोल थी वेंदो। साईं, JUI असां उन्हनि खे पंहिंजी ऑफर ॾिनी आहे, हुननि बि ॾिनी आहे। जेका लोकल तंज़ीम आहे ज़िले जी, उहे असां हिकिड़े पेज ते आहियूं, असां हिक ॿिए सां एग्री कयूं था, पर विदिन पार्टी JUI खे पाण में सेटल थियणो आहे। उहे सेटल थी जेको फ़ैसिलो ॿुधाईंदा। भई असां JUI सां गॾु हलण लाइ तयारु आहियूं। ज़िले में असांजी न थी थियूं आहिनि NA 198 ते। JUI वारा चवनि था त उते मौलाना अब्दुल्ला पहोड़ साहब खे असां सपोर्ट कयूं ऐं हू असांखे ॿिन्ही तकनि ते NA 199 ऐं PS8 ते सपोर्ट कंदा। त इन ते असां म्यूचुअली लोकल जेके लेवल ते पार्टी एग्री करे थी, पर हुननि जी सूबाई सदारत ऐं सूबाई लेवल ते तंज़ीम में अञा फ़ैसिलो थियणो आहे। जी, हुन त अञा पंहिंजी वर्क ई शुरू न कई आहे, त मां कीअं पुछांसि। जी जी जी, बसि उहो हूंदी का मसलियत हुनजी, असां सां गॾु आहे, असां हुनखे पाण खां परे नथा सम्झूं। जतोई साहिबान GDA जो हिसो आहिनि। जतोई ॾिसो नेशनल पीपल्स पार्टीअ में हुया, नेशनल पीपल्स पार्टी मर्ज थी आहे। हिते असांजे इख़्तिलाफ़ातनि जे करे हो कुझु PS8 वारे इशूअ जे करे GDA सिंस मूंखे टिकट ॾिनी, त उन ते हुननि जो थोरो डिफरेंस आहे ऐं हो चाहिनि था त ॿिन्ही सीटनि ते बीहनि। असां पहिरियां पीपल्स पार्टी में हुयासीं ऐं अलहमदुलिल्लाह 2013 जी इलेक्शन बि उन्हनि खे असां खटाए ॾिनीसीं। तक़रीबन असांजे इलाइक़े में 7 पोलिंग आहिनि जेके असां उन्हनि खे खणी ॾिनीसीं लीड सां। ऐं उन्हनि असांखे 5 सालनि में यकी नज़रअंदाज़ कयूं हुआ। कॾहिं बि असांजी कंहिं ग़रीब गुरबे जी मदद न कयूं, कंहिंखे तरक़ियाती कमु न ॾिनो। उन जे करे असांजी जेकी इलाइक़े जी आवाम हुई, उन्हनि जो इहो ई रायो हो त असां पीपल्स पार्टी खां बग़ावत कंदासीं
ऐं उन्हनि जे मुतफ़िक़ राय सां असां जीअं त JDI जॉइन कई आहे ऐं शहरियार ख़ान PS 8 ते उन जी हिमायत जो ऐलान कयो आहे ऐं NA ते साईं JUI साईं अब्दुल्ला पौड़ जी हिमायत कयूं था। हाँ बिल्कुलु पीपल पार्टी सां पुराणा तालुकात रहिया आहिनि, पर उहो बि इन जे करे रहिया जो 88 में घोंसबज खान महार ई असांखे पीपल पार्टी में आंदो, पर असां पीपल पार्टी सां हिन महिल ताईं जतन कयासीं। जेकी बि घोंसबज खान तक मटाए वियो, उन खां पोइ तक वरी जॾहिं ठही विया तॾहिं घोंसबज खान जो पुटु शहरयार खान असांजे तक में आयो। असांखे ख़ुशी थी, असां सभु पार्टियूं विसारे करे शहरयार जी हिमायत में सभु निकिरी पिया आहियूं त जीअं ख़ुदा हुनखे कामयाबु करे ऐं अॻियां अची असांजे अवाम ऐं हितां जे माण्हुनि जे कमु अचे। हिते जेका बि बिरादरी आहे, ख़ासि करे साईं पौड़ बिरादरी जो सरदार साहिब तोड़े टिकट होल्डर आहे, पोइ बि पौड़ बिरादरी जी मोहबत जेका आहे त शहरयार खान महर सां वधीक आहे। पंहिंजे सरदार खे पोइना करे बि शहरयार जी हिमायत में सभु पौड़ बिरादरी इकट्ठा थी विया आहिनि। असां पौड़ बिरादरी जा कुझु साथी शहरयार खान सां गॾु हूं, इनशाला गॾु रहंदासीं ऐं हिमायत कंदासीं जानी माली। इलेक्शन त असां चऊं था शहरयार खान जे हवाले सां इलेक्शन भरपूर मदद आहे माण्हुनि जी शहरयार खान सां, ऐं उहो इनशाला खटींदो। बिल्कुलु आहे मज़ो, जेको आहे जिथे वञो था सुठी मोट मिले थी जेको आहे शहरयार खान सां। जी जी बिल्कुलु। पीपल्स पार्टी असांखे हा लज़गी न आहे, पर शहरयार सां असांजी दोस्ती आहे, असां इन करे खां पींदासीं शहरयार खान जी। KPL पुछ वारा त बीठा आहियूं, अॻिते ॾिसूं। काउंटिंग त न कई आहे, 5-8 हज़ार आहिनि। कोशिशि कंदासीं जेतिरा अची सघिया। उमेद आहे गुलाम हैदर खान ऐलान कयो आहे शहरयार खान सां असांजो साथ शहरयार खान सां, जिथे बि असांजी दोस्ती आहे, संगत आहे, मिटी आहे, माइटी आहे, सभु शहरयार खान खे ॾींदासीं। पहिरियों असां मीराणी साहिब खे पीपल्स पार्टी में ॾींदासीं, भए खे ॾींदा हुआसीं, उतां मोट असांखे न मिली का बि। असां हाणे इनशा ताला असां शहरयार खान खे हर तरह ते मदद कंदासीं ऐं गुलाम हैदर खान सां साथ आहे असांजो। नाज़िन, खानपुर लखी गुलाम शाह जे PS 8 जे उम्मीदवार ग्रेड अलायंस जे उम्मीदवार शहरयार महर जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन सां गॾोगॾु पहोर बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरनि जे अॻवान जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु हुयो त असांजो वास्तो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां हुयो पोइ इलेक्शन में, ऐं पीपल्स पार्टी असांजे इलाइक़े में जेको आहे कंहिं बि क़िस्म जो को कमु नाहे करायो, जंहिंजे करे अॼु असां ग्रैंड अलायंस जे उम्मीदवार शहरयार महर जी भरपूर हिमायत कयूं था ऐं वोट ॾियण जो वचन कयूं था। कैमरामैन अली मुर्तज़ा सां गॾु रहीम लाड़िक, सिंधरी न्यूज़, खानपुर।